टंडेलयार में हिंदू बिरादरी पारां ॿिनि नारियुनि जे मुबैना तौर अगवा वारे वाक़े खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। स्टेशन रोड खां प्रेस क्लब ताईं निकितल रैली में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि मूजिबि टंडेलयार में ॿिनि हिंदू नारियुनि जे अगवा बावजूदि पुलिस ख़ामोश आहे। जीअं असांजूं टंडोलयार जो हिंदू छोकिरियूं देविया ऐं मीना कच्छी खे ज़ोर ज़बरदस्ती अगवा कयो हुयो ऐं उन्हनि जो मज़हब बदिलाए जेको सो हुन सां निकाह कयो। इहो नाबालिग छोकिरियूं आहिनि जेको पाकिस्तानी कानून मुताबिक़ गैर कानूनी आहे। गुज़ारो आहे त असां हिंदुअनि सां तमामु सख़्तु सज़ा ॾिनी वञे। भॻवान खे ख़बर, अलाह खे ख़बर छाजी सज़ा आहे। छो जो असांजूं ॿ न्याणियूं ताज़ो वाक़ियो थियो आहे त ज़ोरी अगवा थी वियूं आहिनि। उन्हनि खे अॼु ताईं कोर्ट में कोन आंदो आहे। पोइ हीअ सोची सम्झी हिकिड़ी साज़िश कई बि वञे जेके सिंध में जेके सिंधी हिंदू रहनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ ताकी सिंधी हिंदू त जेको आहे माना वञनि। उन्हनि खे 2 महीननि खां पोइ असां उन्हनि जे पोयां लॻासीं। 2 महीननि खां पोइ जॾहिं उन्हनि इशू कयो आहे त भई उहो कोर्ट में पंहिंजो मुसलमान थी वई आहे, पर 2 महीना अॻु में इहो वाक़ियो थियो। अॼु जॾहिं असीं एहतजाज करणु शुरू कयो आहे तॾहिं उन्हनि इहो ज़ाहिर कयो आहे। एतिरा ॾींहं उन्हनि इहे शइ ज़ाहिर कोन, उनजे लाइ असां एहतजाज कयो आहे। असां अगवा जो शक आहे असांखे त अगवा करे उनखे वरगलाए विए। सिंध धरती जा पुराणा वारिस आहियूं। असांजे पहिरीं घरनि में जेका अगवा खोरियूं थींदियूं रहियूं, असांजे घरनि मां चोरियूं थींदियूं रहियूं, असांजे जेका आहे जानवरनि खे असांजा माल जेके उहो बि खाए वेंदा हुआ त उहे बि असां बर्दाश्त कयासीं। हाणे एतिरे क़दुरु इहा एतिरी नाइंसाफ़ी या हिकिड़ी साज़िश आहे, हिकिड़ी प्लानिंग आहे। असां धरती दड़नि खे पंहिंजी धरती छॾण ते मजबूर कयो पियो वञे। सिंध जा जेके असुलोका रिहाकू हिंदू पुरमन तौर ते सदियुनि खां हिते आबाद आहिनि। असां मुस्लमान सिंधी बि इन्हनि सां ॿाहिरनि सां गॾु आहियूं ऐं असां हिननि चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि जेके वसवारा जेके इदारा आहिनि उन्हनि खां रिक्वेस्ट कयूं था त उन जल्द खां जल्द न्याणियुनि खे बाज़ियाब करायो वञे। टंडेलयार में हिकु वक़्तु 2 नारियुनि जे अगवा ऐं पुलिस जी ख़ामोशी हिंदू बिरादरी में वधीक बेचैनी पखिड़े छॾी आहे त हू वाक़े जो नोटिस वठी मुतासिर दुर सां इंसाफ़ करे। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, टंडोलयार।